सती तारीख़ खां श्राद्ध था शुरू थियनिव दोस्तो। और श्राद्ध में बाट जो सीरो ज़रूरु ठाहींदो आहे। जंहिंजे घर में बि वॾनि जो श्राद्ध हूंदो आहे त उहो बाट जो सीरो ज़रूरु ठाहींदा आहिनि। त हलो 3 मिंटे में सेखारियांव थी तव्हांखे परफेक्ट बाट जे सीरे जी परफेक्ट रेसिपी। हिते मां हिकु सॉसपैन खयों आहे, हिन में 100 ग्राम खंडु और 100 ग्राम सन्नो सन्नो वढियल गुड़ विझी रखियो। इन्हीअ जे साथ ही हिते 2 कटोरी पाणी विझंदमि। जे कटोरी सां तव्हां दलिया खणंदव न, उन ई कटोरीअ सां तव्हांखे पाणी बि मेज़र करिणो अथव। त मां 1 कटोरी दलिया खई आहे, त हिते मां 2 कटोरी पाणी विधो आहे। हाणे हिनखे चाढ़ियो आहे गैस ते। जेसि ताईं कि असांजी खंडु और गुड़ ॻड़ी नथो वञे तेसि ताईं असांखे हिनखे बॉइल करिणो आहे। बसि हिते कोई तार जी चाशनी न खपे। जीअं गुड़ और खंडु ॻड़ी वेंदी असां गैस जी फ्लेम बंदि कंदासीं। खंडु और गुड़ ॻड़ी वई त हिते मां कणची खनि खीर विझी रखियो और गैस जी बाहि खे थोरो घटि करे रखियो। 5 मिंट हिनखे घटि बाहि ते टहिकायो, जंहिंसां कि सॼी मिटी मथे तरी आई। पोइ मां हिनखे छाणे वरितो आहे। सिरप असांजी रेडी आहे। हाणे हिते कुकर में 1 वॾी कणची भरी करे मां देसी घी जो खयो आहे। हिन में 2-3 नंढा फोटा थोरा सा वढियल काजू और बादाम विधा आहिनि। बसि हिनखे हीअं हिकु बार मिक्स कंदमि। हिते रोस्ट करण जी हिनखे ज़रूरत कान्हे। हाणे जे कटोरी सां पाणी खयो हो न, उन ई कटोरीअ सां 1 कटोरी मां हिते दलिया खई आहे। दलिया मतिलब कि जेको ब्रोकन वीट हूंदो आहे न, उन खे असां दलिया चईंदा आहियूं। त उहो मां विधो आहे। ऐं गैस जी बाहि मीडियम कई आहे। मीडियम बाहि ते कंटिन्यूअसली हलाईंदे हुए हिनखे तेसि ताईं भुञणो आहे जेसि ताईं हिन जो कलर डार्क ब्राउन न अची वञे। ध्यानु रखिजो हिनखे डार्क ब्राउन कलर ताईं भुञणु इलाही इंपॉर्टेंट अथव। गोल्डन कलर या लाइट ब्राउन कलर ताईं तव्हांखे हिनखे न भुञणो अथव। अगरि तव्हां गोल्डन कंदव या लाइट ब्राउन कंदव त पाणी विझण खां पोइ बाट तव्हांजो अछो थी वेंदो आहे, पोइ उहा टेस्ट न ईंदव। तव्हां ॾिसी था सघो मां हिते बाट खे केतिरो भुञियो आहे। एकदमि बढ़िया डार्क ब्राउन कलर हिन में आयो आहे। त हाणे हिते मां हिन में 2 कटोरी पाणी विझंदमि। 2 कटोरी पाणीनि जो मां सिरप ठातो आहे और 2 कटोरी पाणी मां हिते विधी आहे। मतिलबु टोटल कि हिते 4 गुणा पाणी पवंदो आहे। जीअं सीरे में विझंदा आहियूं न 1 कटोरी अटे ते 4 कटोरी पाणी, ठीकु उहो ई मेज़रमेंट हिते बाट में बि अथव। कुकर जो ढकु लॻायो। हाई फ्लेम ते हिनखे 3 विसिल्स लॻाईंदमि। कुकर जो प्रेशर हाणे निकिरी वियो आहे। हाणे असां बाट खे चेक था कयूं। हे ॾिसो, हे जेको बाट आहे असांजो, हे हिन टाइम ते 50 to 60% ई डन थियो आहे। वधीक ॻड़ियो कान्हे। हाणे जेकी असां सिरप ठाहे रखी आहे न गुड़ और खंडु वारी, उहा हिते विझी रखंदासीं। वरी कुकर खे ढकु ॾींदासीं और हाई फ्लेम ते हिनखे 2 सीटियूं ॿियूं बि लॻवाईंदासीं। टोटल 4-5 सीटियुनि में बाट तयारु थी वेंदो आहे। 3 मां पहिरां लॻाई आहे, 2 मां हाणे लॻाई आहे। हाणे ॾिसो थोरो सो पाणी हिन में रहियल आहे न, त हिनखे तेज़ बाहि ते असांखे खजाए वठिणो आहे। इन टाइम ते हिते असां हिन में ड्राई फ्रूट्स विझी रखंदासीं। त ड्राई फ्रूट्स में मां बादामी, किशमिश और काजू विझी रखिया आहिनि। हिनखे बढ़िया सां मिक्स कंदमि। जीअं हे पाणी सुकी वेंदो असांजो बाट ठही करे एकदमि तयारु आहे सर्विंग जे लाइ। हे ॾिसो बाट बढ़िया ॻड़ी वियो आहे। 100% डन अथव। पाणी सॼो सुकी वियो आहे। त हाणे टाइम थो अचे गरमा गरम बाट खे सर्व करण जो। जीअं हे थधो थी वेंदो न, हिन जो हिकु हिकु दाणो अलॻि थी वेंदो। एकदमि टेस्टी डिलीशियस बाट ठही करे तयारु अथव। बाट खे मां ड्राई फ्रूट सां गार्निश कयो आहे। त तव्हां बि पंहिंजे घर में ठाहियो, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधायो।